वीरोलाल भरसां हाला पुराणे में यूटिलिटी स्टोर जो इफ्तिताह कियो वियो आहे। वीरोलाल वेझो हाला पुराणा में यूटिलिटी स्टोर खुलण ते शहरियुनि में ख़ुशीअ जी लहर छाइजी वई आहे। हाला पुराणा सिविल सोसाइटी की कोशिशुनि सां यूटिलिटी स्टोर खुलण बाद यूटिलिटी स्टोर जो इफ्तिताह नाले वाले समाजी अगवान गुलाम हुसैन उर्फ दो मेमण कयो। जॾहिं त इफ्तिताही तकरीब में सिविल सोसाइटी के चेयरमैन सैयद गुलफाम शाह काज़मी, मसूद मेहदी, इरफान मेमण, अब्दुल करीम मेमण, अब्दुल रहीम मेमण समेत वॾे अंग में शहरियुनि शिरकत कई। उन मौके ते हाला पुराणा के शहरियुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन महांगाई के दौर में हाला पुराणा यूटिलिटी स्टोर जो खुलण वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। यूटिलिटी स्टोर खुलण सां हाला पुराणा, हानोट, सालारो समेत भरपासे के रहवासियों के वॾो फ़ाइदो थींदो। उन्होंने चयो त वॾा वापारी मुनाफ़ो कमाइण जे लाइ खाधे पीते की शयुनि ते पंहिंजा हथ ठोकिया रेट मुक़रर करे ग़रीब मिसकिन माण्हुनि खे फुरींदा आहिनि, पर हाणे यूटिलिटी स्टोर खुलण बाद ग़रीब मिसकिन माण्हू हितां हुकूमत जे मुक़रर कयल अघ ते सामान ख़रीद कंदा।